अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वेलकम दोस्तों, अवां सभिनि दोस्तनि खे सिंध रंग यूट्यूब चैनल में दिल जी गहराइनि सां वेलकम। दोस्तों, सिंध रंग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दिस इज़ ओनली इंफॉर्मेटिव वीडियो। तव्हांखे ताक़तवर हिकिड़ी ड्रिंक जेका आहे मादे जी ठाहिणु जेको आहे उहो मां सेखारींदुसि। ही उनमें अज्जा तव्हां ॾिसी वठो। ही लौकी आहे डिघो, उनखां पोइ ही लीमो आहे, ही मिठाई आहे, ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ही गिलास, ऐं उन सां गॾु ही जेको आहे कारा मिर्च जेके आहिनि, ही कारा मिर्च। हाणे अचो त तरीक़ो तव्हांखे मां सेखारियां। सभ खां पहिरियों पाण हिन लौकी खे जेको आहे ईअं कटींदासीं। दोस्तों, ही लौकी खे जेको आहे मां मथू जेको आहे इनखे छिलींदो पियो आहियां। छिलण खां बाद जेको आहे पाण इनखे गतरा गतरा करे जूसर में सटींदासीं। हाणे तव्हां ही थोरा ॾिसंदा वञो। थोरी तकलीफ़ आहे, लेकिन ही अहिड़ी ताक़तवर ड्रिंक ठहंदी मादे जी, तव्हांजो मादो सफ़ो ईअं थी वेंदो नयो, बिल्कुलु 0 मीटर। मादे जे लाइ इंतहाई ताक़तवर ड्रिंक। ये मादे के लिए ऐसी ड्रिंक है कि मादा जो है स्टोमच बिल्कुल न्यू हो जाएगा। दोस्तों, सिंधी सां गॾोगॾु उर्दू भी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे, छो त काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त यार हमको जो है सिंधी समझ में नहीं आता है। त इन जे लाइ वरी उनखे जेको आहे हाणे ही पाण हिन जी खल जेकी हलाए छॾीसीं। हाणे हिनखे गतरा गतरा करे हिन में पाण जूसर में ई सटींदासीं। दोस्तों, तमामु आसान जेको आहे ज़बरदस्त तरकीब जेको आहे मादे जी जेकी आहे ड्रिंक ठाहींदा पिया आहियूं। जूस मादे जे लाइ इंतहाई ताक़तवर। मादो तव्हांजो बिल्कुलु थी वेंदो नयो, 0 मीटर। मादा आपका ऐसा बन जाएगा, स्टोमच बिल्कुल न्यू फ्रेश। मॉडल 2024 2024 जो मादो तव्हांजो थी वेंदो VIP फर्स्ट क्लास, बिल्कुलु नयो फ्रेश। उन खां बाद दोस्तों, ही हिकिड़ो लीमो जेको आहे इहो कटे करे, इहो लीमो जेको आहे इहो बि पाण हिन में निचोड़े छॾींदासीं। लीमो बि हिन में हलियो वियो। लीमो निचोड़ण खां बाद पाण हिन में 1 गिलास जेको आहे उहो पाणी जो विझंदासीं। दोस्तों, हाणे 2 गिलास पाणी जा जेके आहिनि वाटर जा पाण हिन में विधासीं। ही अहिड़ो जूस तयारु थिए थो पियो स्टोमक जो। हाणे हिन में ही पाण हस्बे ज़ाइक़ा जेको आहे ही मिठाई बि हिन में पाण हिन में ऐड कंदासीं। उन खां बाद हिन खे ढक ॾेई करे दोस्तों हाणे पाण इनखे जेको आहे शेक कयूं था पिया। दोस्तों, हाणे ही ड्रिंक तयारु आहे। हाणे इनखे छा करिणो आहे, अहिड़ो सन्हो कपिड़ो जेको आहे उहो हिते गिलास जे मथां ॾेई करे हिन में तव्हां हिनखे चङी तरह ही अहिड़ी ज़बरदस्त ड्रिंक ठहे थी। हिन सां न सिर्फ़ु तव्हांजो मादो जेको आहे उहो बिल्कुलु जेको आहे फ्रेश नयो थी वेंदो। मादे जो अल्सर वग़ैरह सॼियूं बीमारियूं मादे जूं ख़तमु।
उन सां गॾोगॾु ही स्किन जे लाइ बि हिकु लाजवाब जेको आहे ड्रिंक आहे ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजा जेके वार आहिनि उहे जड़नि खां जेको आहे मज़बूत करण में हिन जो अहम किरदारु आहे। हिन खे कपिड़े में जेको आहे छाणिणो आहे। ही दोस्तो तव्हांजी ड्रिंक जेका आहे बिल्कुलु हाणे रेडी आहे। दोस्तो ही ड्रिंक तव्हांजी रेडी थी वई। हाणे इन में पाण ही कारा मिर्च जेके आहिनि इहे बिल्कुलु थोरा एतिरा कारा मिर्च जेके आहिनि हिन में पाण ऐड कंदासीं। ऐड करे हिन खे हीअं मिलाईंदासीं। मिलाइण खां बाद ही ड्रिंक जेका आहे इहा बिल्कुलु तयारु आहे। हिन जे पीअण सां अव्हांजो मादो इंतिहाई ताक़तवर थी वेंदो। उन सां गॾु स्किन तव्हांजी बहितरीनु थी वेंदी ऐं उन सां गॾोगॾु वार जेके आहिनि जड़नि खां तव्हांजा जेके आहिनि उहे न्यू थी वेंदा, बिल्कुलु जेके आहिनि मज़बूत थी वेंदा ऐं नया जेके आहिनि वार पैदा करण में बि हिन जो अहम किरदारु आहे। हिकु मिंट बीहो दोस्तो, जेकॾहिं अव्हां सिंध रंग खे सब्सक्राइब ऐं लाइक न कयो आहे त जल्दी जल्दी लाइक ऐं सब्सक्राइब कयो।